हिंद सिंध जे महान रागी मास्टर चंद्र जे 112हें जन्म ॾींहं जी तक़रीब मास्टर चंद्र यादगार कमेटी पारां शेवाराम हाई स्कूल ठारू शाह में मल्हाई वई। इलाइक़े जे संजामंदनि पारां मास्टर चंद्र जे जन्म ॾींहं जो केक पिणु काटियो वियो। जॾहिं तक़रीब ख़िताब कंदे सियासी, समाजी, इल्मी ऐं अदबी शख़्सियतुनि अली शेर कीरे, काज़ी अली रज़ा, मुख़्तियार शुमरी ॿियनि चयो त मास्टर चंद्र सिंध जो इल्हामी आवाज़ हो। हुन सिंधी राग खे जिदत ॾिनी, जंहिं सबबु खेसि सिंध में वॾी मञता मिली। शुरूआती दौर में जॾहिं साइकिल वरिती ऐं ॿाराणे शौक़ में हुननि उहो शाइरी शुरू कई ऐं उनखे ॻायो। पोइ जेका अॻिते हली पुख़्तगी थींदी वई ऐं हू पंहिंजे गायकीअ में सुठो पंहिंजो नालो कमायो। हुननि चयो त मास्टर चंद्र हिकु ई वक़्तु शाइर, रागी, कंपोज़र सां गॾु घणे रुखी शख़्सियत जो मालिक हो। ॿिए पासे मशहूर फनकारनि अब्दुल कुदुस सोलंकी, अब्दुल बासित बब्बर, अब्दुल रहीम चांडे, ज़फ़र अली सोलंकी ॿियनि मास्टर चंद्र जा कलाम ॻाए खेसि भरपूर भेटा पेश करण सां गॾु तक़रीब में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।